नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी को क्वेश्चन पूछना है। हाँ तो गीता में लिखल है हाँ कि श्री कृष्ण हाँ रुद्र ज्ञान यज्ञ रचियो। हाँ तो इन जो अर्थ ॿुधाईंदा? हाँ हाँ ॾिसो, पहिरियों त पाण जीअं चयोसीं भई गीता ज्ञान निराकार परमात्मा तो ॾे, त लेकिन जी जीअं ॾिसो हिन जी बि पाण पहचान करे सघंदा आहियूं हिन श्लोक सां। भई कृष्ण गीता तो ॿुधाए या निराकार परमात्मा। हाणे कृष्ण चए थो कि मां रुद्र ज्ञान यज्ञ तो रचां, लेकिन रुद्र जो अक्षर त हूंदो आहे परमात्मा। रुद्र परमात्मा खे चइबो आहे न भक्ति मार्ग में, रुद्र जी माला भी हूंदी आहे, मतलब शिव खे चइबो आहे निराकार परमात्मा। शिव अर्थात निराकार परमात्मा। त अगर कृष्ण तो रथे त हीअं चया न कृष्ण ज्ञान यज्ञ, रुद्र छो चई? वो निराकार परमात्मा ही ये ज्ञान यज्ञ रची हुई, हुन ही गीता ज्ञान ॿुधाए करे तो चई कि मां ये गीता ज्ञान ॾियां तो जंहिंसां दुनिया परिवर्तन थींदी, नई खां पुराणी खां नई थींदी। अच्छा। त पुराणी खां नई थियण लाइ त पुराणी दुनिया जी सभु सामग्री ख़तम थियणी खपे न। त ये जेको रुद्र ज्ञान यज्ञ जो वर्णन आहे, ये परमात्मा असांखे ॿुधाइनि था कि हाणे उहो धरती ते अची करे हुननि हिकु रुद्र ज्ञान यज्ञ प्रैक्टिकल में रचियो अथई, जे यज्ञ में कंहिंजी आहुति पईंदी, हिन पुराणी दुनिया जी सभु सामग्री सभु हिन ज्ञान यज्ञ में स्वाहा थी वेंदी। अगर पुराणी चीजूं रहंदियूं, पुराणे दुनिया घर आदि रहंदा, सामान आदि रहंदा, त नई दुनिया में त सभु नई चीजें हूंदियूं न, सभु सोने हीरे जी हूंदियूं। त हिन चीजनि जी त पाण खे दरकार ई न आहे न। त जीअं गीता में लिखल आहे भई राजयोग सां नए धर्म जी स्थापना थी थिए, त हिन रुद्र ज्ञान यज्ञ सां पुराणी दुनिया जी सभु पुराणी सामग्री स्वाहा थी थिए। अर्थात जॾहिं ये दुनिया ख़त्म थींदी, जॾहिं पाण हिकु बार ॿुधायोसीं न भई दुनिया ख़त्म थींदी मतलब आग वग़ैरह भी लॻंदी, हिक ॿिए सां माण्हू लड़दा कंदा त बॉम्ब्स आदि फिटी कंदा, त बॉम्ब्स में त आग हूंदी आहे जी, त आग में त सभु जली वेंदा न। हेलो, आग में त सभु जली वेंदा। त हिकु तरीक़े सां विनाश काले विपरीत बुद्धि जेको टॉपिक कयासीं, त परमात्मा त नथो चए न तव्हां हीअं सभु करो, बॉम्ब्स आदि ठाहियो, लेकिन उहो खुदि ई मूंसां विपरीत बुद्धि ठही करे अहिड़ा कम करनि था, पंहिंजे ई नाश जे लाइ कम करनि था, खुदि जी चीजूं ई जलदनि। मां त अची करे इहो यज्ञ रचियो आहे जंहिंसां हिन दुनिया जी आफ़तियूं ख़तम थियनि। भई यज्ञ छो रचिबो आहे? कोई आफ़त ईंदी आहे हिन करे रचंदा आहिनि न, जंहिंसां उहा आफ़त टलजे। त परमात्मा ये रुद्र ज्ञान यज्ञ रचदई, मां त इहो ज्ञान तो ॾियां। भई मां रुद्र निराकार परमात्मा अची करे तव्हांखे ज्ञान तो ॾियां कि हाणे नई दुनिया जी तैयारी करो, हीअं हलो, हीअं करो, हीअं खायो, हीअं पायो, हीअं पंहिंजो संस्कार धारण करो। लेकिन जेका साम्हूं वारा माण्हू करनि था उहो खुदि ई पंहिंजे नाश जे लाइ तैयारी था करनि। त इहे ॿई कम साथ था हलनि। त पुराणी दुनिया जी सामग्री, परमात्मा त नथो चए कि मां इहो कोई आग वारो यज्ञ थो रचां, पंहिंजी बुद्धि सां। ये जेको यज्ञ पाण चऊं था न रुद्र ज्ञान यज्ञ, हिन यज्ञ में पंहिंजी बुद्धि सां पुराणी चीजनि खे सभु स्वाहा करणो आहे, अर्थात सभु कुझु परमात्मा खे ॾेई छॾिणो आहे। त स्थूल चीजूं भी, स्वभाव संस्कार भी। छोजी स्थूल चीजनि में तव्हांजो मोह हूंदो, पंहिंजी स्थूल चीजूं कीअं स्वाहा करणियूं आहिनि हिन यज्ञ में, पंहिंजी बुद्धि सां उन चीज खे ईअं सोचणो आहे कि मुंहिंजी न आहे, कंहिंजी आहे? परमात्मा जी। हाँ, त पाण हिकु तरीक़े सां कंहिंखे ॾेई छॾी उहा चीज, परमात्मा खे ॾेई छॾी। बस परमात्मा पाण खे चए थो आहे मुंहिंजी चीज, लेकिन तव्हां यूज़ करे सघंदा आहियो। त पाण हुन रीति यूज़ कंदासीं न जी। हाँ, त जेको
कि मतलब हिन रुद्र ज्ञान यज्ञ में पुरानी दुनिया जी सब सामग्री स्वाहा थींदी, अर्थात सामग्री भी ऐं पंहिंजा जेको तव्हां चयो न स्थूल ऐं सूक्ष्म अर्थात पंहिंजो स्वभाव संस्कार, त हिन पंहिंजो स्वभाव संस्कार भी हिन पुराणी दुनिया जा आहिनि न जी। त बुद्धि सां पाण सभिनि जा पुराणा सभु कुझु हिन रुद्र ज्ञान यज्ञ में स्वाहा थी वेंदो। अच्छा। स्वाहा थी वेंदो त हिकु तरीक़े सां असां सभु भुलिजी वेंदासीं त पाण खे नई दुनिया में नयूं चीजूं मिलंदियूं। हाँ। ऐं दुनिया जेकी अंत में जेकी बि बॉम्ब ब्लास्ट आदि थींदा जली वेंदा, जेका बि पुराणी चीजूं जली वेंदियूं उहो त बाक़ी माण्हू ख़ुदि ई था करनि, मां थोरी थो करां। मां त चवां थी की बुद्धि सां भुलिजो, जॾहिं बुद्धि सां भुलिजंदव ख़ाली थी वेंदव त तव्हां इज़ीली मूंखे यादि करे सघंदव ऐं मां जेको चवां थो हुन अनुसार हली सघंदव त तव्हांजो स्वभाव संस्कार ऑटोमेटिकली परिवर्तन थी वेंदव त तव्हां गोल्डन एज जे लाइ तयार थी वेंदव जी। है न। त परमात्मा पाण खे बुद्धि सां सभु कुझु हिन रुद्र ज्ञान यज्ञ में पाण खे स्वाहा करणो आहे इहो सिखाए थो। अच्छा। हाँ, त गीता में जेको लिखल आहे कृष्ण ज्ञान इहो यज्ञ रचई, कृष्ण न रचई, निराकार परमात्मा इहो रुद्र ज्ञान यज्ञ रचई जंहिंमें जे यज्ञ में आत्माउनि पंहिंजो सभु कुझु पुराणो बुद्धि सां स्वाहा कयो। अच्छा, ठीकु आहे। जी दीदी। हाँ, थैंक यू। थैंक यू।